अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़े भली कार थो चऊं आऊं आहियां मां सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, अॼु नए हफ़्ते जी नई सुबुह जो आगाज़ सॼे मुल्क में मुल्की ब्रेकडाउन सां थियो ऐं हुनजो अंदाज़ो बि काफ़ी देरि खां पोइ, काफ़ी कलाकनि खां पोइ जॾहिं माण्हुनि खे रियलाइज़ थियो त हीअ रुगो कंहिं हिकु एरिया ताईं महदूद न आहे, कंहिं हिकु शहर ताईं महदूद न आहे, कंहिं हिकु सूबे ताईं महदूद न आहे, पर पूरे मुल्क जो मसइलो आहे। ऐं हीअ नई सूरत हाल न आहे, इन करे माण्हुनि खे कुझु कलाकनि अंदरि ई इन शइ जो इल्मु थी वियो, इन शइ जी सुध अची वई त हीअ जेको मामिलो आहे हीअ इन खां अॻु बि थी चुको आहे। मूंखे सभिनी खे यादि हूंदो त साल 2021 में जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हुई ऐं हाणोकी जेका हुकूमत आहे उन वक़्तु ऑपोज़िशन जो हिसो हुई, तॾहिं बि अहिड़ी नोईअ जो हिकु संगीन मुल्कगीर बहरान थियो हो, मुल्कगीर ब्रेकडाउन थियो हो, जंहिंखां पोइ कमेटियूं बि जुड़ियूं हुयूं, मामला बि अॻियां वधिया, सख़्तु तनक़ीद बि कई वई तॾोकी हुकूमत जे मथां। ऐं उनखां अॻु बि जेकॾहिं असीं रफली 5 सालनि जो जाइज़ो वठूं था त 5 सालनि दौरान इन क़िस्म जा 5 वॾा बिजली जा ब्रेकडाउन मुल्क अंदरि थी चुका आहिनि ऐं साल 2014 खां साल 2023 ताईं नाज़रीन 11 बिजली जा वॾा ब्रेकडाउन जेके थी चुका आहिनि ऐं तक़रीबन ॼाणा पियो वञे त हर साल ख़ासि करे सियारे जे मौसम दौरान अहिड़ा जेके बिजली जा ब्रेकडाउन आहिनि उहे मामूल छो हुजनि था। अॼु इन ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼोके जेकॾहिं ब्रेकडाउन ते ॻाल्हायूं त हिन वक़्त ताईं मुल्क जे अक्सर इलाइक़नि में बिजली जी जेकी बहाली वारी जेको कमु आहे उहो मुकमल न थी सघियो आहे। कुझु हंधनि तां अहिड़ा इतला साम्हूं अचनि पिया जॾहिं हीउ प्रोग्राम असीं कयूं पिया त कुझु हंधनि ते बहाली थी चुकी आहे, पर जेका नाज़रीन बिजली बाबति वज़ीर आहिनि खुरम दस्तगीर साहिब उन्हनि इहा दावा कई हुई कुझु कलाक अॻु त जेको 10 वॻे ताईं राति 10 वॻे जी हुन डेडलाइन ॾिनी त 10 वॻे ताईं समूरे मुल्क अंदरि बिजली जी बहाली वारो कमु मुकमल थी वेंदो, पर केतिरी देरि ताईं हीअ जेको हीउ मामिलो हलियो आहे हुन में ॼाणायो पियो वञे त मुल्क जे अंदरि अरबे रुपयनि जो नुक़सानु थी चुको आहे। हीअ सूरत हाल नाज़रीन हुनखे फोकस कंदासीं ऐं पोइ मुल्की जेका सियासी मामला आहिनि उहे बि प्रोग्राम में अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे त उन सां रिलेटेड जेके ॿियूं शयूं आहिनि उन्हनि ते बि असरु पियो आहे, ॿियनि सर्विसिस बि मुतासिर थियूं आहिनि। फ़ोन जेका सर्विस आहे, मोबाइल फ़ोन सर्विस हुजे, नाज़रीन PTCL सर्विस हुजे, उहा बि तमामु घणी मुतासिर थी आहे। ऐं हिन प्रोग्राम में असां सां गॾु कुझु अहिड़ा गेस्ट हुआ जेके असांखे फ़ोन लाइन ज़रिए जॉइन कनि हा या जेके इंटरनेट ज़रिए जॉइन करनि हा, उहे इन ई मैटर जे करे जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते इंतज़ार में बि हुआ असीं उन्हनि खे प्रोग्राम में वठंदासीं त असीं अॼु उन्हनि खे प्रोग्राम में इन रीज़न जे करे न वठी सघंदासीं। बहरहाल असांजी कोशिशि रहंदी त वधि खां वधि असीं कोशिशि कंदासीं त NTDC जेके अमलदार खे ज़रूरु वठूं त जीअं जेका एक्चुअल पोज़ीशन आहे ऐं छो ही मसइलो हर भेरे असां सभिनी खे फेस करिणो पवंदो आहे उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू जो तारुफ़ सां कराईंदे मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर सोहराब सरकी साहब, पाण सीनियर अॻवान आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जो ताल्लुक़ु आहे, कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। कराची स्टूडियो में ई अकरम चीमा साहब आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जो ताल्लुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि, उहे पिणु मूंसां गॾु इन स्टूडियो में ई मौजूदु आहिनि। ऐं कोशिशि कयूं था नाज़रीन त कुझु देरि खां पोइ डॉक्टर फयाज़ चौधरी साहब आहिनि, अॻूणा चीफ रहिया आहिनि NTDC जा, उन्हनि खे पिणु हिन प्रोग्राम में शामिलु कयूं। हू बि ट्रेवलिंग मां आहिनि ऐं असांजी कोशिशि आहे उन्हनि जा सिग्नल्स तमामु घणा वीक आहिनि उन्हनि जे फ़ोन जा, त असीं उन्हनि खे प्रोग्राम जे कंहिं सेगमेंट में शामिलु करे सघूं। ॿिन्ही जी वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में शरीक थिया। डॉक्टर साहब अवां खां आगाज़ कयां थी, अवां हुकूमत जो पार्ट आहियो ऐं हीउ जेको मामिलो आहे ज़ाहिर आहे नओं न आहे असांजे लाइ, पर तकलीफ़ दे अमल आहे ऐं अहिड़ो वक़्तु जॾहिं मईशत बि ॾुखियनि हालतुनि में हुजे ऐं मईशत खे हिकु सिधे रस्ते ते आणण लाइ खोड़ क़दम बि खणूं पिया, पर हिकिड़े ॾींहं अंदरि अरबे रुपयनि जो नुक़सान बि थिए, अञा ताईं बहाली बि न थिए ऐं एक्चुअल जेका पोज़ीशन आहे उहा बि जाचण में असीं नाकाम थियूं, वरी हिकिड़ी कमेटी ॾांहुं मामिलो वधे पियो। बिल्कुलु तव्हां सां मां इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे ऐं आम तौर ते हिते जेके वॾा वॾा डिज़ास्टर थींदा आहिनि उन खां पोइ उन खे कुझु टाइम जे लाइ सीरियस वरितो वेंदो आहे ऐं उन जो फॉलोअप न थींदो आहे। उनजो नतीजो इहो आहे तव्हां पाण ॿुधायो त काफ़ी टाइम खां वठी अहिड़ा ब्रेक डाउन थियनि था, पर उन जो मुकमल तौर ते अञा ताईं हाणे अॼु थियो आहे त उनजो इलाजु न थी सघियो आहे। त इहे जेके आहिनि इन जा ज़िम्मेवार उन्हनि खे ज़रूरु इन खां पुछा ॻाछा कई वञे ऐं इहो जेको नुक़सानु थियो आहे मुल्क जो त उन में उहे ज़िम्मेवार बि आहिनि ऐं उन्हनि खे मां सम्झां थो त अहिड़ो जेको हालात आहिनि या जेकी सूरत हाल आहे उहा अहिड़ी क्रिएट न थियणु खपे। बहरहाल उन में ज़ाहिर आहे हिकिड़ो फॉर्मल वे में ईअं ई हर को चवंदो त जीअं मिनिस्टर बि इहा ॻाल्हि करे थो त कुझु कलाकनि में बहाल थींदो ऐं मुंहिंजे ख़्याल में ग़ालिबन मां रिकॉल कयां थो त मां उन टाइम ते जंहिं टाइम ते बि मतिलबु मां हिते ई तव्हांजे ई प्रोग्राम में हुउमि अहिड़ी सूरत हाल हुई, तमामु घणो क्रिटिसाइज़ कयोसीं उन टाइम ते PTI जी हुकूमत हुई ऐं हिन वक़्तु असांजी कोलिशन गवर्नमेंट आहे। बहरहाल जेको ग़लति कमु आहे उनखे ग़लति ई चइबो
ऐं उन ते कंट्रोल करणु ऐं खपे। डॉक्टर साहब पोइ असां सम्झो था त हीअ हुकूमतनि खां मथे जा मैटर आहिनि, ज़ाहिर हर हुकूमत में थिए पियो। ऐं इहा इन ॻाल्हि खे बि सम्झो पिया त असीं बि ॾिठो आहे त जांच कमेटियूं जुड़नि थियूं, ऐलान थियनि था, ख़ुदि वज़ीर आज़म साहब नोटिस वरितो आहे, जांच जी हिदायत कई आहे, पर उहे मामला बि कंहिं मंतकी अंजाम ताईं नथा पहुचनि। मंतकी अंजाम ताईं पहुचणु खपनि। ऐं मूंखे इहो ॾिसी करे जेकी हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे मुल्क जी, या जेकी सियासी जेकी तव्हां सूरत हाल पाण ॾिसो था, जेकी तोड़ फोड़ लॻी पई आहे ऐं इकनॉमी जी जेकी पोज़ीशन आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे, इन सूरत हाल में वरी ख़ुदा न ख़ासिता वरी अहिड़ी सूरत हाल जेकॾहिं थिए त इन में अञा तमामु घणो मुल्क पोइते वेंदो, नुक़सानु थींदो ऐं उन जो अज़ालो थियणु खपे। ऐं इहा बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे त हिते आम तौर ते कमेटियूं ठहंदियूं आहिनि ऐं उन्हनि जूं रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि, ऐं उनजी वरी जेकॾहिं रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि, कमेटियूं ठहंदियूं आहिनि, जेकॾहिं उन जा रिकमेंडेशन थींदियूं आहिनि, उन खां पोइ वरी जेकॾहिं थिए थो त उनखे कंहिं न कंहिंखे माण्हू खे ज़िम्मेवार करणु घुरिजे ऐं उन जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु खपे त जीअं ॿाहिरां ते अहिड़ी सूरत हाल पैदा न थिए। इन में न सिर्फ़ु इन मुल्क जो नुक़सानु थिए थो, मईशत जो बि नुक़सानु थिए थो, इकनॉमिकली असां अॻे तमामु तकलीफ़ में आहियूं, वरी अहिड़ी सूरत हाल हुजे त पूरो मां ईअं सम्झां थो त जेकी सूरत हाल जीअं तव्हां पाण ई इहा ॿुधाई, हिन वक़्तु पूरे नेटवर्क्स जो प्रॉब्लम आहे। इवन जेके आम जेको नेटवर्क आहे, नेट खां हटी करे कॉलिंग वारो, उन ते बि वॾो असरु पियो आहे। अहिड़ी तरह सभु पूरी वर्ल्ड खां माण्हू जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता ईअं हिकिड़े कलाक जे लाइ बि कटिजी वञे त तव्हां पाण अंदाज़ो लॻाए थो केतिरो नुक़सानकार आहे। बिल्कुलु डॉक्टर साहब सही पिया चयो। ऐं छा कंदो हाणे, कीअं मेक श्योर कयो वेंदो त अहिड़े क़िस्म जा वाक़िया किएं रिपीट न थियनि। अकरम साहब आप ही तरफ आऊँगी और मैं वो आपको भी ज़रूर याद होगा, डॉक्टर साहब ने तो एतराफ़ भी किया और वो जिक्र भी कर रहे हैं कि जब ऐसा ही कुछ मामला हुआ था और इत्तफाकन डॉक्टर साहब भी मेरे साथ थे, तो बड़ी तनकीद उस वक्त पाकिस्तान तहरीक इंसाफ की हुकूमत पर हुई थी। और मुझे याद है अहसन इकबाल साहब ने एक जुमला दोहराया था, उस वक्त भी ऐसी ही कुछ मुल्क की हालतें थी, तो उन हालात पर तबसरा करते उनका ये कहना था कि मुल्क किसी सेलफोन की तरह नहीं है कि आप उसको रीस्टार्ट करेंगे तो सारा मामला ठीक हो जाएंगे। तो आज भी ऐसी ही सूरत हाल है, बड़ी अफसोसनाक सूरत हाल है। क्या कहेंगे आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाजिया, इसमें किसी किस्म की दो राय नहीं है कि जो पावर पॉलिसी नून लीग ने अडॉप्ट की, ये आज पूरा मुल्क उसी का खमियाजा भुगत रहा है। वो पॉलिसी क्या थी? वो पॉलिसी ये थी कि सिर्फ अपने पैसे बनाने के लिए इन्होंने लोगों को इम्पोर्टेड फ्यूल पे समझने के जो बिजली घर लगे, वो बिजली घर नहीं है, बेसिकली वो जनरेटर हैं। कोई तेल के ऊपर चलता है, कोई कोयले के ऊपर चलता है, कोई LNG के ऊपर चलता है, कोई सुई गैस के ऊपर चलता है। तो ये इस मुल्क का बेसिकली बुनियादी मसला नहीं है। इस मुल्क का बुनियादी मसला बिजली की पैदावार, जब हमारे पास कैपेसिटी है, हम डैम बना सकते हैं। और डैम किन्होंने बनाने थे? 70 साल से जिन लोगों की इस पाकिस्तान के ऊपर हुकूमत है, उन लोगों ने बनाने थे। पाकिस्तान तहरीक इंसाफ ने तो 3.5 साल के अंदर जितने डैमों की बुनियाद रखी है, ये रिकॉर्ड पे मौजूद है सारी चीज़ें। देखें, अभी ये जितने भी ब्रेक डाउन आ रहे हैं, ये क्यों आ रहे हैं? ये इसलिए आ रहे हैं कि तेल मौजूद नहीं है। आपको खुद अच्छी तरह से अंदाज़ा है कि गुद्दू थर्मल जैसा हमारा पावर प्लांट, जहाँ से 1200-1300 मेगावाट हम बिजली पैदा करते हैं, उसको भी ये चंद दिन पहले टेक्निकल बुनियादों पे करके इन्होंने बंद कर दिया। बेसिकली वो टेक्निकल बुनियादों पे बंद नहीं हुआ, वो इसलिए बंद हुआ कि उसको चलाने के लिए तेल मौजूद नहीं है इनके पास। अपने कारखाने भी बंद पड़े, और जो कारखाने इन्होंने मुआहदे किए, जो बिजली के कारखाने लगे हैं, उस मुआहदों में ये शामिल है कि आपका कारखाना चले या ना चले, आपको कैपेसिटी पेमेंट की जाएगी, जो कि 60% के करीब बनती है। अब इस वक्त हमारी जो इकोनॉमी है, एक तो वो बंद पड़े हुए कारखानों को 60% के हिसाब से पेमेंट कर रही है हमारी गवर्नमेंट, और उसके अंदर इस वक्त खरबों रुपए की करप्शन है कि एक बंदे का कारखाना चला ही नहीं है, ना उसने तेल इंपोर्ट किया है, ना उसने कोई दूसरी चीज़ इंपोर्ट की है, और उसको 60% उसकी। ठीक है अकरम साहब, आप ही की बात को आगे बढ़ाते हुए डॉक्टर साहब फयाज साहब भी मेरे साथ मौजूद हैं, और आपने वजह फरमाया कि बहुत सारी ऐसी चीज़ें जिन पर वक्त पर ध्यान देना था। लेकिन मैं आपसे जब बाद में आऊँगी ज़रूर सवाल करूँगी कि आपकी जब हुकूमत में होते हुए ये ब्रेकडाउन हुआ, इसके बाद एक इंक्वायरी कमेटी तश्कील दी गई, उसने भी ज़रूर रिकमेंडेशंस दी थी, उनका क्या बना, क्यों नहीं टाइमली उन पर एक्शन लिया गया या उन पर कोई काम हुआ, वो सवाल मैंने आपसे ज़रूर करना है। फिर डॉक्टर साहब की तरफ आना है। डॉक्टर फयाज चौधरी साहब, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। डॉक्टर साहब वेलकम करती हूँ आपको प्रोग्राम में। आज फिर से एक ब्रेकडाउन, बहुत बड़ा मुल्कगीर ब्रेकडाउन, और हम फिर
बैठे हैं उसकी वजूहात पर बात करने, कैसे क्या मामलात हुए। सबसे पहले तो आज पर बात कीजिएगा, फिर हमें ज़रूर ये भी समझाइएगा कि क्यों हर साल ऐसा देखने में आता है कि ऐसा कोई बड़ा ब्रेकडाउन हो जाता है, उसके बाद फिर एक कमेटी बनती है, मामलात होते हैं, कुछ अरसे के लिए याद रहता है, फिर वो गायब हो जाता है सबके जहनों से। जी, थैंक यू फॉर इनवाइटिंग मी। अब जैसे सबको ये है कि कोई सूरत हाल वाज़ेह नहीं हुई है कि एक्चुअल स्टार्ट कहाँ से हुई है या काज कहाँ से। नेचुरली वो सिस्टम का फॉल्ट कहीं भी हो सकता है। तो जो अभी तक जो इतलात हैं कि भी कहीं साउथ में जो फॉल्ट आया है तो क्लियर नहीं हुआ, फिर उससे कैस्केडिंग होती है, फिर उसके मल्टीपल एलिमेंट्स जब आउट हो जाते हैं, और स्पेशली जब अब हमारे पास लोड लेवल बहुत कम है, हम सुबह जो है 7,500 अगर मेगावाट सप्लाई कर रहे होते हैं, तो उसमें जो हमारा न्यूक्लियर पावर प्लांट अगर वो ट्रिप हो जाए किसी तरह पावर स्विंग की वजह से, जब वो फॉल्ट आया है, तो वो जो 2,000 मेगावाट का जो लॉस है वो आपने कहा कि बता दें कि ये होता क्यों है। उसकी वजह यही है कि जब लोड लेवल हमारा कम है और यूनिट साइज हमारा उस लोड लेवल के लिए 1000 मेगावाट का बहुत बड़ा यूनिट है, उसके लिए अगर हमें उसको चलाना है तो उसी के मुताबिक हमें उसका स्पिनिंग रिजर्व हम कहते हैं कि सिस्टम में एडिक्वेट रिजर्व हो ताकि उस आउटेज को वो बर्दाश्त कर सके। क्योंकि अगेन पावर सप्लाई में फ्यूल लगता है, सारे थर्मल प्लांट्स आजकल चल रहे हैं, हाइड्रो जनवरी में हमेशा मुश्किल होता है, मुश्किल पीरियड होता है जनवरी सारी उम्र से, क्योंकि हमारे यहाँ नॉर्दर्न साइड पे हमारे पास पोर्ट नहीं होती, सिर्फ थर्मल प्लांट चल रहे होते हैं, और सिर्फ फिर वो आपने आप कैश स्टार्व्ड कंट्री है हम इस वक्त, जिस वजह से हमारा जो हम फ्यूल के जो प्लांट है वो उतने हम नहीं चला पाते, और हम जब इस तरह की आउटेज को फिर बर्दाश्त नहीं कर पाते। तो ये वो इकोनॉमिक रीजन भी है। फिर जो सिस्टम के ऑपरेशन की जो प्रैक्टिस है वो अगर बहुत काशियस अप्रोच की जाए तो उसमें तो फिर आपको आउट ऑफ मेरिट जनरेशन चलाना पड़ेगी, पैसे खर्च करने पड़ेंगे सिस्टम को बचाने के लिए। जब आप थोड़ा बचत भी कर रहे हो और इंपोर्ट बिल भी कम करना हो, तो देन यू आर लायबल फॉर सच काइंड ऑफ आउटेजेस। सिस्टम ऑपरेशन प्रैक्टिस को मैं समझता हूँ और बेहतर बनाने की जरूरत है, और जो सिफारिशात जो पिछली कमेटी ने दी उसकी फौरी जो इम्प्लीमेंटेशन है उसको इंश्योर करने के लिए नेचुरली इकदाम करने चाहिए थे। वो उसमें फिर लीडरशिप और वो जो प्रोक्योरमेंट प्रोसेस है वो सब उसमें आ जाते हैं, तो उसमें इनको वाक फुटेज करना होता है, इन चीजों को स्टैंडर्ड प्रोसीजर्स अडॉप्ट नहीं किए जाते इन मामलों को ठीक करने के लिए। डॉक्टर फैज साहब, डॉक्टर सोहराब साहब भी आपसे कुछ कहना चाहेंगे? साहब मैं ये जानना चाहता हूँ, डॉक्टर सोहराब सर की नाम है, मेरा पीपल्स पार्टी से ताल्लुक़ है। आमतौर पर ये मतलब कहा जाता है, पहले भी अभी भी ये कहा जा रहा है कि फ्यूल नहीं था और फ्यूल की वजह से चीमा साहब भी बैठे हुए हैं, फ्यूल प्रोवाइड नहीं होता है तो उस वजह से वो डिस्टर्बेंस हो जाती है। थोड़ा हमें और ये पूरे अवाम को समझाने के लिए, और अगर अकरम चीमा साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो ऐं उन खां सवाइ डॉक्टर फयाज़ साहब के भी ॿुधो। डॉक्टर फयाज़ साहब हिकिड़ी ॻाल्हि कई तमामु अहम हुई, त ज़ाहिर आहे जेके रिकमेंडेशन अचनि थियूं, कहिड़ी बि हुकूमत हुजे, कहिड़ी बि हुकूमत में इहो मसइलो थिए, ज़ाहिर आहे उहो बुनियादी मेंटेनेंस नथी थिए, शयूं जेके रिकमेंडेशन ते इम्प्लीमेंटेशन नथी थिए, मुंहिंजो त वार फुटिंग ते उन ते कमु थियणु घुरिजे। बिल्कुलु थियणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मिसाल ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं उन जा पैसा न आहिनि या के प्रॉब्लम्स आहिनि या असां बीइंग अ गवर्नमेंट असां उनखे अफोर्ड नथा करे सघूं, त उहो बि अवाम खे ॿुधाइणु खपे त हे सूरत हाल आहे ऐं उन में असां इहे मामला जेके आहिनि असां उहे नथा ॾिसी सघूं। बाक़ी ईअं अचानक एक्सीडेंटली जहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी, इहा त सरप्राइज़िंग आहे, सम्झ में नथो अचे त उन खे इलाजु नथो थिए। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त कराची जे हवाले सां वॾा क्रिटिसाइज़ कंदा आहिनि पार्टियूं, ऐं पोइ चवंदा आहिनि त लाहौर जी सूरत हाल तमामु घणी बहितर आहे ॿियनि शहरनि जी कराची जी भेट में। मां इहा चवंदा आहियां असां जिथे पैसा लॻाईंदासीं त उते उहा शइ ठहंदी न,
पैसा ही न लॻाईंदासीं, बिल्कुलु, सिर्फ़ु इहो चवंदा बिल्कुलु। वॾो शहर आहे। डॉक्टर फयाज साहब सामने जो राब्तो बहाल थियो आहे। डॉक्टर फयाज साहब, आपने डॉक्टर सोहराब सरकी साहब का पहले सवाल सुना था, वो समझना चाह रहे थे, वो बीइंग इन गवर्नमेंट वो ज़रूर जानना चाहेंगे, हम सब भी जानना चाहेंगे। उससे पहले चीमा साहब ने भी बात की, वो भी ये समझते हैं कि जब फ्यूल नहीं होगा तो फिर ऐसे मसाइल होते रहेंगे। तो बुनियादी मसला कहाँ रुका हुआ है जिसकी वजह से हर बार हम ये फेस करते हैं और फिर ये बड़ी सडन सी सिचुएशन पैदा हो जाती है? क्या इस पहले तैयारी करके इससे बचा जा सकता है? डॉक्टर फयाज साहब, मेरी आवाज़ पहुँच रही है आप तक? जी 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 आपकी आवाज़ आ गई। जी, तैयारी का अगर सही हो तो किसी काम से भी बचा जा सकता है, मतलब उसके चांसेस बहुत कम हो जाते हैं जब आपकी मुकम्मल तैयारी होती है। लेकिन मैं ये समझता हूँ कि ये जो मैंने अभी आपसे एक जिक्र किया कि हमारा इस लोड लेवल के लिए यूनिट साइज जो है हमारा बहुत बड़ा है। ठीक, कुछ वो बड़ी आउटेज है। 1000 मेगावाट या दूसरा भी प्लांट जब अगर निकल जाता है तो 2000 मेगावाट आउट ऑफ 8000, इसका मतलब है 25% तो आपकी जनरेशन निकल गई। तो इसको संभालना इट्स वेरी डिफिकल्ट फॉर द इंटरकनेक्टेड सिस्टम। तो उस हवाले से आपको एक्स्ट्रा खर्च करना पड़ेगा, यानी कि उसके इक्विवेलेंट प्लांट दूसरे चलाने पड़ेंगे। अगर वो हमने सस्ती बिजली, जैसे न्यूक्लियर की ऑपरेटिंग कास्ट कम है, लेकिन उसके स्पेशली जनवरी में हमें अपनी ऑपरेटिंग प्रैक्टिस में ये डालना होगा कि दूसरे जनरेशन को ऑन रखें, ताकि अगर इस तरह की सूरत हाल से उससे हम बच सकें। अदरवाइज वाइड स्प्रेड जो कोलैप्स है वो इनएविटेबल है। सही। जी चीमा साहब, क्या ऐड करना चाहेंगे आप? डॉक्टर फयाज समझते हैं कि अगर अब भी तैयारी नहीं हुई तो फिर वाइड स्प्रेड कोलैप्स से हम बच नहीं पाएंगे? ये तो कभी भी हो सकता है, फिर से हो सकता है। जी बिल्कुल, मैं सहमत हूँ डॉक्टर फयाज की बात से। जो 2021 में भी जो हुआ था उसमें भी यही हुआ था कि जो फीडिंग एटमी बिजली घर जो हमारे लगे हुए हैं 2000 मेगावाट के, उसको पहले तकरीबन 100 मेगावाट के करीब बिजली की फीडिंग दी जाती है दूसरे ज़राए से, तब जाके वो चालू रहने की पोजीशन में होते हैं। तो लास्ट टाइम भी जो हुआ था वो यही हुआ था कि जो उनकी फीडिंग थी वो बंद हो गई, जिसकी वजह से एकदम से वो प्लांट ट्रिप कर गए और उसकी वजह से सारे का सारा सिस्टम बैठ गया था। और मैं समझता हूँ कि इसके ऊपर उस वक्त भी जो कमेटी की रिपोर्ट आई थी वो यही थी, और आज जो डॉक्टर फयाज साहब बात कर रहे हैं, मेरे ख्याल वो भी उसी रिपोर्ट को मद्देनज़र रखते हुए बात कर रहे हैं। ये नहीं होना चाहिए। इस वक्त जो मैं समझता हूँ कि जो पूरे मुल्क के अंदर जो बिजली पैदा हो रही है वो तकरीबन 6000 मेगावाट के करीब है, और जबकि जिस वक्त 30 मार्च 2022 को पाकिस्तान तहरीक इंसाफ की हुकूमत ख़त्म की गई, उस वक्त सिस्टम के अंदर हम 14300 मेगावाट बिजली छोड़कर गए थे। ऑन दी रिकॉर्ड पे ये चीज़ें हैं, और मैं आपको इस चीज़ को श्योर कर रहा हूँ और मैं इसका ज़िम्मेदार हूँ इस बात का। कहाँ 14300 मेगावाट और कहाँ ये 8 महीने की इनकी कारकर्दगी देख लें कि आज 6000 मेगावाट की बिजली की प्रोडक्शन पे पाकिस्तान को ये ले आए, तो किस तरीके से ये चलाएंगे, जबकि इस वक्त भी ज़रूरत तकरीबन 14000 मेगावाट की है। इस वक्त 8000 मेगावाट बिजली सिस्टम के अंदर शार्ट है, तो किस तरीके से उस सिस्टम को रन करेंगे। इंडस्ट्री इस वक्त बंद पड़ी है, लोगों को घरों के अंदर चूल्हे नहीं जल रहे, और गैस की शॉर्टेज की वजह से अब बिजली की शॉर्टेज आ गई है, और आज इस नेट पे मुल्क पहुंच गया है कि आज पूरे का पूरा मुल्क ब्रेकडाउन की वजह से बंद पड़ा है। और मैं समझता हूं कि जब ये हर आने वाले घंटों के हिसाब से ये मुल्क को पीछे लेकर जा रहे हैं, इसका वाहिद एक ही हल है जो हमारे कायद इमरान खान साहब कहते हैं कि फौरी, फेयर एंड फ्री और फ्रेश इलेक्शन कराए जाएं, और उसके नतीजे में जिसकी भी हुकूमत आए, पाकिस्तान पीपल्स पार्टी की भी आए, नून लीग की हुकूमत आए, एक फ्री पूरे मैंडेट के साथ हुकूमत आए, और वो आके जो भी फैसले इकॉनमी से मुतल्लिका फैसले हैं उन फैसलों को करे, और मुल्क फिर इसी सूरत में ही आगे चल सकता है। ठीक है अकरम साहब, लेकिन हुकूमतों की तब्दीली से हमने कोई फ़र्क ख़ास देखा नहीं। ये मसाइल आपके दौरे हुकूमत में भी हुए, अब इस दौरे हुकूमत भी हो रहे हैं, और कौन इसको इंश्योर करेगा कि आने वाली जो भी हुकूमत होगी उस वक्त ये मसाइल होंगे या नहीं होंगे, क्योंकि उनके लिए जिस किस्म का होमवर्क ज़रूरी है, जो डॉक्टर साहब भी बता रहे हैं कि वो तो हमारे पास हो ही नहीं रहा। डॉक्टर साहब, हुकूमतों की ये भी ज़रूर बताइएगा कि हम किसकी नेग्लिजेंस कहें, NTDC का नाम भी आता है हुकूमतों के हवाले से, जिस तरह से चीमा साहब ने जिक्र किया, वो भी बातें हमारे सामने आती हैं। इदारों का ज़रूर जिक्र होता है, मुताल्लिका इदारों का, लेकिन इसके साथ साथ
अब क्या किरदार बनेगा हुकूमतों का इस सारे मसाइल के हल के लिए और अमल दरामद के लिए? जी, मेरी सारी उम्र से एक ही इल्तिजा है अपनी गवर्नमेंट से, अपने सब अदारों से, कि मेरिट को वायोलेट ना किया जाए। हमने एनर्जी सेक्टर को कतई जो उस पर तवज्जो देनी चाहिए थी, वो पिछले 1 साल की बात नहीं है, ये पिछले 5-6 साल या 10 साल या 15 साल की बात है कि एनर्जी सेक्टर में जैसे हम पिछले अगर एनटीडीसी को ही दे दिया जाए तो 6 सालों में मतलब ये 7 एमडी हमने तब्दील किए हैं स्टॉप गैप अरेंजमेंट में। इसका मतलब ये नॉट सीरियस टू फिक्स प्रॉब्लम्स ऑफ आवर कंट्री। ठीक है, जो आपका प्राइम अदारा है, तो ये इस तरह के जो टेक्निकल जो काम है ये मिनिस्ट्रीज के अंडर नहीं होने चाहिए। गवर्नेंस का पहले दिन से इशू है और हम वही राग लापते जा रहे हैं, वही काम करते जा रहे हैं जिससे हमें पता है कि हमें प्रॉब्लम आएगी, लेकिन वी कीप ऑन डूइंग इट। तो हमें इन चीजों से बाहर निकलना होगा। मैं क्योंकि सियासत पे बात नहीं करता, लेकिन गवर्नेंस तो सबको नजर आती है कि गवर्नेंस का इशू रहा है और स्पेशली हमारी जो एनर्जी मिनिस्ट्री में वो जो मेरिट की बातें नहीं होती हैं तो स्टॉप गैप अरेंजमेंट से अदारे नहीं चलते हैं। इसको इंडिपेंडेंट और किसी टेक्निकल पूरी एक बॉडी के साथ ये काम करे। ये हमारे जैसे मिनिस्ट्रीज में हम चलाते आ रहे हैं इस तरह के सिस्टम को और बार बार हम ये भुगतते आ रहे हैं, इस तरह नहीं चलेगा काम। ठीक, बहुत बेहतर बात। सेम प्रैक्टिसेस से जाहिर है सेम रिजल्ट आएगा, डिफरेंट रिजल्ट नहीं आ सकता। एक और सवाल आपसे करना चाहूँगी, आपने वे फॉरवर्ड भी बताया कि फौरी तौर पर हमें किन एरियाज़ पर काम करने की ज़रूरत है, उसके साथ साथ ये भी फरमाइएगा जो आज का ब्रेकडाउन है, जाहिर है दावा किया गया कि डेडलाइन दी गई कि 10 बजे तक ये जो बहाली वाला काम है वो मुकम्मल हो जाएगा। आप अपनी एक्सपर्टीज़ को सामने रखते हुए डॉक्टर साहब आप क्या बताएंगे कि ये दावा में आपको कितना वज़न लगता है, हकीकत लगती है कि वाकई ये बहाली वाला काम मुकम्मल हो जाएगा और इतनी देर बहाली में क्यों लग रही है? चलिए, आपने बताया कि ये सारे रीजंस हैं जिसकी वजह से ये ब्रेकडाउन हुआ, ये सारे मामला हुए, लेकिन बहाली वाला काम इतनी देर क्यों लेता है हर बार? जी, हमारा असल में सिस्टम का अपनी एक इनहेरेंट हमारा एक इशू ये है कि हमारा ये लॉन्गिट्यूडनल सिस्टम है। आप देखें हमारा कंट्री की जो जियोग्राफिकल स्प्रेड है वो साउथ से नॉर्थ है, तो हमारे पास जो हाइड्रो के पावर प्लांट्स वो नॉर्थ में होते हैं, वो हमारे पास नॉर्थ के लोड को उठाने के लिए इस वक्त उनमें जनरेशन कैपेबिलिटी नहीं है। तो हमें क्या करना है, अपनी जैसे मैंने कहा ऑपरेटिंग प्रैक्टिस, हमें एक्स्ट्रा माइल लोगों को थोड़ा अनाउंस दिया जाए। जो सिस्टम ऑपरेटर है वो बहुत काशियस, उसको क्वेश्चन हो जाता है तुमने ये आउट ऑफ मेरिट जनरेशन क्यों चलाई। ठीक है, कि वो रेगुलेटर को भी ये बात हमें समझानी पड़ेगी कि आपको आउट ऑफ मेरिट जनवरी में चलानी चाहिए, क्योंकि अदरवाइज यू आर वल्नरेबल फॉर दिस कोलैप्स। तो ये असल में टेक्निकल कैपेबिलिटी हमारे जो अदारों के में भी बहुत इम्प्रूव होने की जरूरत है। हमारे रेगुलेटर को इस बात की बहुत समझ होनी चाहिए कि कहाँ गुंजाइश देनी है, कहाँ नहीं देनी है। तो ओवरऑल कैपेसिटी बिल्डिंग कंट्री में ये क्योंकि अदारे हमारे इंडिपेंडेंट नहीं रहे इसलिए वो कमजोर हो गए हैं। अगर वो इंडिपेंडेंट रहते तो वो कमजोरी आज तक ना होती और हम ये दिन ना देख रहे होते। तो हमें अदारों को मजबूत करना है, कोई बात। ठीक, तो इतने सारे सिस्टम की कमजोरियों को समझते हुए, सारे मामला को समझते हुए आप क्या एस्टिमेट बता सकेंगे कि कब तक ये बहाली हो सकती है? इस किस्म की सूरत हाल में कितना टाइम लग सकता है या कितना टाइम लगना चाहिए? 8 घंटे में, जी 6 से 8 घंटे में रेस्टोरेशन हो जानी चाहिए। ठीक, पता मुझे ये पता चला था कि थोड़ी आधी हो भी गई थी, इस्लामाबाद कुछ बिजली आ भी गई थी, पिशावर, लेकिन दोबारा कोलैप्स हो गया क्योंकि अब रीबिल्ड करने में और ज्यादा वो एहतियात से काम कर रहे हैं कि जब एक चीज अब 12 घंटे से ज्यादा लगने नहीं चाहिए, लेकिन ये टाइम ज्यादा लग रहा है। अब ये सिस्टम ऑपरेशन बेहतर बता सकता है उनको क्या मुश्किल आ रही है। ठीक, बहुत शुक्रिया डॉक्टर फयाज साहब, आपके टाइम का बहुत शुक्रिया। डॉक्टर सुराब साहब, ज़ाहिर आहे डॉक्टर साहब हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि कनि पिया त हाणे बि 12 कलाक लॻणु घुरिजनि, 8 खां 12 कलाक, पर 8 खां 12 कलाक त गुज़री चुका आहिनि। पर हू इहा ॻाल्हि कनि पिया त जेकॾहिं असीं सेम प्रैक्टिसिस दोहराईंदासीं ऐं डिफरेंट रिज़ल्ट एक्सपेक्ट कंदासीं त उहो
पॉसिबल न थींदो ज़ाहिर आहे। असल में डॉक्टर साहब इहा ॻाल्हि करनि पिया त हिन जेके इदारा आहिनि उन्हनि खे इंडिपेंडेंट करणु खपे, माना कंहिं ॿिए जो ऑर्डर न वठणु खपेनि, इंडिपेंडेंट हुजनि। कुझु अहिड़ा इदारा जेके आहिनि जेके मिसाल इंडिपेंडेंटली वधीक बहितर तरीक़े सां हली सघनि था, त मां सम्झां थो त उन्हनि खे इंडिपेंडेंट करणु खपे। ऐं हे पूरे हुकूमतनि जो छा किरदारु थी सघे थो? ॾिसो, हुकूमतनि जो किरदारु इहो आहे त जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे फैसिलिटेट करनि। असां वटि जेके अॼु बि जेके तव्हां पाण ॾिसो, बर्तानिया में ॾिसो, अमेरिका में ॾिसो, जेके बि हुकूमतूं आहिनि उहे उन्हनि वटि इहे एजुकेशन आहे, एनर्जी आहे, उहे तमामु मामला जेके आहिनि तमामु घटि उन्हनि वटि आहिनि। उहे सिर्फ़ु उन्हनि खे हाणे जीअं हाणे ईअं मां तव्हांखे नंढो मिसाल ॾियां त कराचीअ के इलेक्ट्रिक असां ॾेई छॾी आहे, उनखे मॉनिटरिंग करे सघे थी ऐं सॼो जेको आहे ज़िम्मेवारी हिकिड़ी तव्हांजी प्राइवेट कंपनी ते आहे ऐं पूरी दुनिया इन तरफ़ हली वई आहे। ऐं हिते असां वटि जेके आहिनि इशूज़ उहे इहे ई आहिनि त उन में बर वक़्तु जेको आहे सही कमु नथो थिए। ऐं जीअं असां डॉक्टर साहब इहो चयो त उते जेके माण्हू आहिनि उहे ईअं बि हूंदो सियासी बुनियादुनि ते तब्दील थियनि था, उहो शायदि एतिरी कैपेबल न आहिनि, एतिरी कैपेसिटी उन्हनि जी न आहे। खोड़णा मामला थियनि था, तव्हां पाण इवन ॾिसो, ॿियो त छॾियो क्रिकेट बोर्ड जो जेको चेयरमैन आहे उहो बि असांजे पॉलिटिक्स मुताबिक़ जेको आहे चेंज थींदो रहे थो। इहे असांखे शयूं जेके आहिनि जेके ग़लति आहिनि उहे असांखे सही करणियूं पवंदियूं। बाक़ी हाणे चीमा साहिबु जेके इहे फिगर्स ॾिए थो, हाणे वेही करे हिते फिगर्स इहो टेक्निकल माण्हू उहो ई ॿुधाए सघे थो त हिन वक़्तु सिस्टम में इहे कोई बि ईअं चई छॾे इंटरनेशनल नेशनल मीडिया ते उहे फिगर्स उहे सही न हूंदा आहिनि। ईअं थी नथो सघे त माना जेकी चीमा साहिब इहो ॻाल्हि करे थो त हिते हाणे तमामु घटि बिजली जी पैदावार आहे, 14,000 ई हाणे जेको आहे 6,000 ते अची बीठी आहे। मां इन ॻाल्हि खे तस्लीम नथो कयां। ऐं अहिड़ी ॻाल्हि हुजे त पोइ पूरा जेके बि इंडस्ट्रियल आहिनि, इंडस्ट्रियल या इंडस्ट्रीज़ जा माण्हू अॻे तमामु घणो एहतजाज कंदा, एहतजाज उहे करनि था, पर मक़सदु इहो आहे कटे सटे करे मां इहा जेके बि आहिनि इदारा उन्हनि जी बिल्कुलु इहा ज़िमेदारी आहे। ऐं सभिनी जेके हाणे चीमा साहिबु पॉलिटिकली बि ॻाल्हि करे वियो। ऐं अॻे ॾिसो हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, हाणे जेके अॻे जीअं तीअं मिड़ई कंहिं न कंहिं तरीक़े सां पुराणो पाकिस्तान हले पियो। हे 4 साल में जेकी PTI जी हुकूमत आई आहे उन में सॼो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ी जीअं माना असां वटि रवादारी हूंदी आहे, बर्दाश्त जी पॉलिटिक्स हूंदी आहे। ऐं तव्हां जेकॾहिं हुकूमत में आहियो त ठीकु आहे, न त असेंबलियुनि खां बि ॿाहिरि वरी असेंबली में वञण जे लाइ तयारु आहियूं, वरी जेको प्रोसीजर आहे केयरटेकर जो असां उहो तस्लीम करण जे लाइ तयारु न आहियूं। त इहा जेकी सूरत हाल आहे मुंहिंजे ख़्याल में मुल्क जे लाइ सही न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त को ईअं चए त मां शहनशाह आहियां, मां जेको ज़बान सां लफ़्ज़ कढियां उहो ई हर्फ़ आख़िर थींदो, उनजो बि तमामु घणो नुक़सानु थिए थो। ज़ाहिर आहे जेके बि पार्टियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जमात इस्लामी आहे, मुस्लिम लीग आहे, ऐं इवन हाणे PTI हिकिड़ी हक़ीक़त आहे, या MQM आहे, जेके बि पार्टियूं आहिनि, जमियत आहे, इहे सभु जेके बि पार्टियूं आहिनि इहे इन्हनि सभिनी खे पाण में वेहणो पवंदो ऐं मुल्क जे मफ़ाद जे लाइ। ऐं उहे पाण में वेही करे जेकॾहिं डिसीशन कंदियूं, जेके गॾिजी सजी करे जेकॾहिं फ़ैसिला कंदियूं, ऐं जेको सियासी बहरान जेको आहे बार बार जेको आहे इहो मां सिर्फ़ु ईअं PTI जे लाइ नथो चवां, पर इवन जॾहिं PDM हुई, PDM बि ईअं ई करे पई। ऐं ज़रदारी साहिबु पहिरियों ई इहा ॻाल्हि कई नवाज़ शरीफ़ खे, हाणे तव्हां 4 साल हुकूमत कयो। इवन इमरान ख़ान खे चयो भाई इकनॉमी वॾो मसइलो आहे, तव्हां वेही करे हाणे हुकूमत कयो, को प्रॉब्लम ई कोन्हे। पर तव्हां पाण ॾिठो त उन्हनि कंहिं शयुनि ते ध्यानु न ॾिनो ऐं सिर्फ़ु चोर 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 करे बि कुझु न सघिया, कंहिंखे पकिड़े बि कोन सघिया, सज़ा बि न ॾेई सघिया। ऐं को हाणे चीमा साहिबु इहा ॻाल्हि कई त उन में जेको आहे नवाज़ शरीफ़ वारनि वॾा जेके बाबा तव्हांखे मौक़ियो उन महिल जेके नवाज़ शरीफ़ कया त उन्हनि खे तव्हां टंगियो आहे न, जन जेके ज़िम्मेवार माण्हू आहे। बाक़ी इल्ज़ाम हणी करे असां हर को पंहिंजी जान छॾाए छॾे थो, इन सां मां सम्झां थो मामला हल न थींदा। असांखे कुझु न कुझु करिणो पवंदो, डिसीजन वठणा पवंदा, डिसीजन लेने पड़ेंगे। और सिर्फ इल्ज़ाम की जो सियासत है उससे कुछ नहीं होगा। क्या कहेंगे, ऐड करना चाहेंगे चीमा साहब कुछ? मैं डॉक्टर साहब की इस बात से बिल्कुल 100% इत्तेफाक करता हूँ कि वाकई देखें ये जो मैंने बात की वो कोई इल्ज़ाम नहीं है, वो फैक्ट हैं या वो फिगर्स हैं जो मैंने जो हकीकत पे मबनी है, जो मैंने बताएं। ठीक, देखें इल्ज़ाम तो वो होता है कि किसी के ऊपर एक बेबुनियाद चीज़ लगा दी जाए जिसका कोई हकीकत से वास्ता ना हो, कोई वजूद ना हो।
ये तो चीजें रिकॉर्ड के ऊपर मौजूद नहीं, हैं। मैंने आप सिंधी समझे नहीं, मैंने इल्ज़ाम नहीं कहा, मैंने ये कहा कि ये जो फिगर्स हैं इसका मुझे सही पता नहीं है, कोई टेक्निकल आदमी, मैंने आप इल्ज़ाम नहीं कहा कि आप इल्ज़ाम लगा रहे हैं जी, तो शायद आपको सिंधी समझ में नहीं। बाकी रहेगी देखें, पॉलिटिक्स हर पार्टी की अपनी अपनी है। बिल्कुल डॉक्टर साहब को पूरा हक है हमारी पार्टी के ऊपर क्रिटिसाइज करने का, और हमारे चेयरमैन इमरान खान की सियासत के ऊपर क्रिटिसाइज करने का। हम भी करते हैं मौजूद साहब के ऊपर, मौजूद ज़बान में हम भी क्रिटिसाइज करते हैं, जरदारी साहब पे भी क्रिटिसाइज करते हैं, पीपल्स पार्टी पे भी क्रिटिसाइज करते हैं। देखिए, क्रिटिसाइज करने के मकासद होने चाहिए। क्रिटिसाइज करने का मकसद ये होना चाहिए कि उससे कोई तामीरी बात निकले और इम्प्लीमेंटेशन की तरफ पॉलिटिक्स जाए, जो कि मैं समझता हूँ कि बदकिस्मती से हमारे मुल्क में नहीं हो रही। सिर्फ और सिर्फ इल्ज़ाम बराए इल्ज़ाम की सियासत चल रही है। इम्प्लीमेंटेशन की तरफ या बेहतरी की तरफ उस सियासत को नहीं लेके जाया जा रहा, और जिसकी वजह से आज मेरा मुल्क पाकिस्तान जो है हमारे हर शहरी का मुल्क है, आज जिस हालत में हम सफ़र कर रहे हैं, तो मैं समझता हूँ कि वो अदम बर्दाश्त की सियासत और वो सियासत बराए सियासत और इल्ज़ाम बराए इल्ज़ाम की वजूहात की वजह से ही हम आज यहाँ पर बैठे हैं। और इस वक्त मैं समझता हूँ कि सबसे ज़्यादा अगर अदम एतमाद पाकिस्तानी अवाम का किसी तबके पे है तो वो तबका पॉलिटिशियन तबका है। हम पॉलिटिशियन ही, मैं नेशनल मीडिया पे बैठ के मैं ये इस बात का इकरार करता हूँ कि हमारे पॉलिटिशियन के अंदर ये कैपेबिलिटी नहीं है कि वो कोई भी फैसले अपने तौर पे करें। वो आज या तो फैसले अदालतों में हो रहे हैं या फैसले इलेक्शन कमीशन के अंदर हो रहे हैं। मैं इस चीज़ पे भी बतौर सियासी वर्कर इस चीज़ को भी बेहतर नहीं समझता कि ये फैसले वहाँ तक जाएं। समझते हैं उसका नुकसान कितना हो रहा है। उसकी वजह ये है कि अदम बर्दाश्त है। उसकी वजह ये है कि अदम बर्दाश्त है, और बर्दाश्त जो है बर्दाश्त हमेशा जो पार्टी हुकूमत में होती है उसको बर्दाश्त करना पड़ता है, ना कि अपोजिशन को बर्दाश्त करना पड़ता है। ऐसा ही है, बिल्कुल ऐसा ही है। और आपने जिक्र भी किया कि जाहिर है अब जब वो सबसे ज़्यादा जो अदम एतमाद या बर्दाश्त की जब बात करते हैं तो आवाम पॉलिटिशियंस की तरफ देखती भी है, क्योंकि वो उनको वोट देकर भेजते हैं किसी उम्मीद के, किसी आसरे पर, और उसके साथ साथ वो इस वक्त बड़ा अदम एतमाद का शिकार भी होते हैं कि वो ही पॉलिटिशियंस जब अपने फैसले खुद नहीं कर पाते हैं। ताज़ो थी डॉक्टर साहब ॾिठो पंजाब में जो मिसाल नज़र आयो त हू मामलो केतिरनि ॾींहंनि ताईं जेको आइनी मामलो हो तव्हां हथनि में हो सियासतदाननि जी जी नाजिया, उन खां पोइ अॻियां वियो, उन खां वरी तनक़ीद शुरू थी वई आहे। नाजिया ॾिसो न, तव्हां हाणे हिन खां वधीक अञा कन्फ्रंट्रेशन या बहरानी सूरत हाल तव्हां जहिड़े नामुनि सां मौलाना फज़ल रहमान ऐं इमरान ख़ान जे दरमियान तव्हां ॾिठी PTI जे जमीयत उलमा इस्लाम PTI जे, पर हुननि ज़बरदस्त हिकिड़ो फ़ैसिलो कयो, उनखे एप्रिशिएट करणु खपे जेको ख़ैबर पख्तूनख्वा में हुननि फ़ैसिलो कयो। हालांकि माना ईअं पंहिंजो ईस्ट खां वेस्ट ते बीठियूं ॿई पार्टियूं ऐं उन खां पोइ उन्हनि वेही करे पंहिंजा मामला, ऐं मां सम्झां थो त इन में पंजाब जेको आहे सियासी लिहाज़ सां उन तमामु घणो असरु, छाकाणि त उहो असांजो हिकिड़ो पूरो माना ईअं सम्झो त अधु पाकिस्तान आहे, उहो एॾो वॾो सूबो आहे, ऐं उन में जेकी आहे बहरानी सूरत हाल पैदा कई वञे थी, इहो मुल्क जे मफ़ाद जे लाइ सुठो न आहे। काफ़ी माण्हू त इन शइ खे जेको आहे ॿिया जेके असांजा मुख़ालिफ़ मुल्क आहिनि उहे त इन शइ खे इंजॉय करनि था त हिननि जी छा सूरत हाल आहे, पर एज़ अ पाकिस्तानी असांखे वॾो ॾुख थिए थो। ऐं उन में यार जीअं चीमा साहिबु चयो त उन्हनि में रवादारी न आहे, उन में माना सहप वारो जेको अंसर आहे उहो न आहे, ऐं उनजो नतीजो इहो आहे त तव्हां पाण ॾिठो त हाणे वरी जेको आहे उन खां पोइ जेको डिसीशन थियो आहे उन ते क्रिटिसाइज़ थिए थो। इहे मामलात जेके आहिनि इहे बहितर इहो आहे त जीअं पूरी दुनिया में थींदो आहे, ऐं जिते पॉलिटिक्स हूंदी आहे, पॉलिटिक्स जॾहिं थींदी आहे, इलेक्शन ईंदी आहे, अमेरिका में तव्हां ॾिसो, ॿियनि मुल्कनि में जेके आहिनि, पोइ जॾहिं वक़्तु ईंदो आहे त उहा सियासत थींदी आहे, बाक़ी सभु गॾिजी सॼी करे पोइ उन मुल्क जी बहितरी जे लाइ कमु कंदा आहिनि, चाहे केरु बि माण्हू हुजे। मां त चवां थो कोई माण्हू हिन पाकिस्तान जे अंदरि जेको बि कोई बि माना ईअं सम्झो त बेकार माण्हू न आहे, उहो बि मुल्क जे लाइ कुझु न कुझु करे सघे थो, पर जेके माण्हू जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि, जेके माण्हू वज़ीर आहिनि ऐं प्राइम मिनिस्टर आहिनि, चीफ मिनिस्टर आहिनि, उहे त तमामु घणो कुझु करे सघनि था। पंहिंजा मामला नथा करे सघनि त पोइ अवाम मायूस थो थिए, ज़ाहिर आहे उन में मामला ख़राब थियनि। अॻियां कीअं वधे अकरम साहब, अभी कैसे आगे बढ़ा जाए, क्योंकि अगर हम सिर्फ पर्टिकुलर जिससे पंजाब का जिक्र हुआ सिर्फ उसको भी देखते हैं तो वहाँ पर भी अब फिर से लग नहीं रहा है। एक उम्मीद थी कि शायद वहाँ पर बहरान ख़त्म हो जाए अगर आपस में इत्तेफाक पैदा हो जाता है, लेकिन वो नहीं हुआ। एक बार फिर से बहरान, फिर से अदालत में, फिर से सड़कों पर आने की बातें हो रही हैं। बिस्मिल्लाह। नाजिया देखें,
मैं तकरीबन 4 साल मैं नेशनल असम्बली का मेंबर रहा और मैं एक बुनियादी पॉलिटिकल वर्कर हूँ। मैं अपने स्कूल में भी स्टूडेंट यूनियन में था, कॉलेज में भी, यूनिवर्सिटी में भी। कौन सी पार्टी? पॉलिटिक्स की ABC पढ़ के हम लोग असम्बलियों कौन सी पार्टी में आप? पीपल्स पार्टी में थे। लेकिन वहाँ जाकर जो मैंने चीज़ देखी, इन असम्बलियों के अंदर सरमायादारों का, जागीरदारों का और वडेरों का कब्जा है। इन असम्बलियों के अंदर सियासी कारकुनों का जो है वो कब्जा होना चाहिए था, सियासी कारकुनों को। लेकिन सियासी कारकुन बनने की जितनी भी नर्सरियां थी उनको बंद कर दिया गया इस मुल्क के अंदर। ख्वाह वो स्टूडेंट यूनियंस थी, ख्वाह वो ट्रेड यूनियंस थी, बल्दियात, जितनी भी हुकूमतें आती हैं, मैं अपनी हुकूमत समेत कहूँगा, मैं PTI की हुकूमत को भी इसे बरी और ज़िम्मा नहीं करार दूंगा। जितनी भी हुकूमतें आई, ख्वाह वो पीपल्स पार्टी हो, नून लीग हो, PTI हो या और को मार्शल की हुकूमत आई हो, हमेशा इन्होंने बल्दियाती इंतखाबात कराने से इज्तनाब की सियासत को परवान चढ़ाया ताकि आम आदमी पॉलिटिक्स में आगे आ ना सके, ताकि आम आदमी आके अपने मुल्क की जंग, अपने लोगों की जंग ना लड़ सके। वहाँ पर सिर्फ़ और सिर्फ तराशे गए मुजस्मे जो हैं वो मैं समझता हूँ कि इन ऐवानों के अंदर बैठे हुए हैं और उनकी अपनी अपनी ईगो है और उनकी अपनी अपनी मफादात हैं और उनकी अपनी अपनी सियासत है, जिसकी वजह से आज मेरा मुल्क जो है ना आगे जाने के बजाय हर गुजरता दिन घंटों के हिसाब से हम पीछे की तरफ जा रहे हैं। ठीक अकरम साहब, लेकिन अब आगे कैसे बढ़ा जाए? आपने सही कहा, आप अच्छी सियासी समझबूझ रखते हैं, डॉक्टर साहब का अपना एक बहुत वसी तजुर्बा है, वो सारी बातों को समझते हैं, लेकिन अवाम तो देख रहा है सारी पार्टीज़ की तरफ, सारे रहनुमाओं की तरफ कि वो कैसे इस मुल्क को आगे ले जाने की बातें तो करते हैं, लेकिन प्रैक्टिकल जॾहिं डॉक्टर साहब प्रैक्टिकल हुन ते अमल करण जी ॻाल्हि अचे थी त पोइ हर को पंहिंजी पार्टी जे इंट्रस्ट खे वधीक ॾिसे पियो ऐं जेके इनफरादी इंट्रस्ट थे उहो इज्तिमाही इंट्रस्ट करे नज़र कोन थो अचे, हावी थो थी वञे इनफरादी इंट्रस्ट। बिल्कुलु तव्हां सही चओ था। चीमा साहब जेकी ॻाल्हि कई न 100% इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे त इहो एग्रीमेंट, इहो इत्तफ़ाक़ असांखे पॉलिटिकली ॾिसो न। हाणे मां तव्हांखे गुज़ारिश कयां, जीअं मां अञा जागीरदार या वॾेरो या हिकिड़ो पुराणे ज़माने खां वठी हिकिड़ो नारो बि आहे, पर मां तव्हांखे गुज़ारिश कयां त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिठो त उहो बि हिकिड़ो ज़मीनदार हुयो, पर उन जी जेकी सोच हुई, असल में जेकी सोच आहे न, जंहिं कुझु जेके माण्हुनि जी जेकी सोच आहे, उहा जेके जागीरदाराना सोच आहे, डिक्टेटर वारी सोच आहे, उहा ई डेंजरस आहे। उहो उन में इहा माना अपोज़िशन खे ॿुधण जो ज़रूरत न आहे ऐं उनखे बर्दाश्त करण जी ज़रूरत न आहे ऐं उन ॿुधी करे जेके जीअं उहा मुखालफ़त में जेकी ॻाल्हि करनि था जेके चङाई जे लाइ, त जेको सुठो सियासतदान हूंदो उहो उनखे इम्प्लीमेंट कंदो त भाई हेमा जी भलाई जे लाइ। ऐं अपोज़िशन जंहिं मुल्क में न आहे त उन मुल्कनि तरक़ियूं बि न कयूं, उहो अपोज़िशन हुजणु तमामु लाज़मी आहे। उहा जेकी तव्हांजूं जेके ग़लतियूं उन्हनि जी निशानदेही कंदी आहे, उन में जेके बि अहिड़े क़िस्म जी जेकी सोच आहे उहा सोच न हुजणु खपे। उनजो मुल्क खे नुक़सानु थियो आहे, सियासत खे नुक़सानु थियो आहे ऐं सियासी माण्हुनि खे नुक़सानु थियो आहे। अॻे MPA MNA तव्हां बिलीव कयो, असां पाण मिनिस्टर जेके आहे इहे नंढा हूंदा हुआसीं ॻोठ में, MPA MNA ॾिसण जे लाइ माण्हू सिकंदा ऐं हाणे MPA MNA जी माण्हू शिकिल ॾिसणु पसंदि नथा करनि। त इहो बिल्कुलु उन में इहा हक़ीक़त आहे, इहा ऑन दी रिकॉर्ड मां ॻाल्हि कयां थो त असां मूंखे पाण जेको आहे 93 खां वठी मुसलसल मां असेंबली में रहियो आहे ऐं पहिरियां जेके असांजी इज़त हुई या इख़्तियारात हुया या जेके माण्हू असां पाण वेंदा हुआसीं, हालांकि असां महिनत कंदा आहियूं, मां पाण पंहिंजे इलाइक़नि में माण्हुनि सां जेको आहे टच में हूंदा आहियूं, इन जे करे असां सर्वाइव कयूं था। बाक़ी त जेकी सूरत हाल आहे उहा तव्हां पाण ॾिसो था, सियासत जे अंदरि ॾाढी ख़राबु थी वई आहे ऐं माण्हुनि जा हालात ॾाढा ख़राबु आहिनि सियासी माण्हुनि जा। ठीक डॉक्टर साहब, प्रोग्राम जो वक्त भी ख़त्म थियो, पर तमाम अहम ॻाल्हियूं कयूं हुन मां, तव्हांजी वॾी महिरबानी। अकरम चीमा साहब, आपका बहुत शुक्रिया। नाज़रीन, डॉक्टर फयाज़ चौधरी साहब इस वक़्तु प्रोग्राम में मौजूदु हुआ ऐं ॻाल्हियुनि खां अॻियां वधी अमल करणो पवंदो। एक्शन्स स्पीक लाउडर देन वर्ड्स, इहा ॻाल्हि हमेशह कई वेंदी आहे ऐं ज़ाहिर आहे सम्झण वारा हुनखे सम्झनि था त एक्शन्स हूंदा त रिज़ल्ट ओड़ी हूंदी, सेम प्रैक्टिसिस जो सेम रिज़ल्ट ईंदो। जेकॾहिं चाहियूं था त रिज़ल्ट मुख़्तलिफ़ अचे त पोइ हुन जे लाइ तरीक़नि खे, अंदाज़ खे बदिलाइणो पवंदो ऐं हिकिड़ी बहितरीअ वारी सोच सां हुनखे बदिलाइणो पवंदो। नाज़रीन, पैगाम सां प्रोग्राम मां खां इजाज़त वठंदासीं। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।